अस्सलाम वालेकुम। उम्मीद है तो सब खैर खैरियत सां हूंदा। देश ऐं परदेस में रहंदड़नि दोस्तनि ऐं हमदर्दनि खे असांजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम या अली मदद। असीं तव्हां आगाह कयूं त असां हिन वक़्तु साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे दरगाह ते मौजूदु आहियूं। अॼु ईद जो ॾींहुं आहे। हिते माण्हुनि में वॾी ख़ुशी ऐं जोश जज़्बो ॾिठो पियो वञे। माण्हू वॾे अक़ीदे सां जेको सो दरगाह ते ज़ियारत बि कनि पिया ऐं ईद खे इंजॉय बि कनि पिया। असीं तव्हांखे लाइव ॾेखारियूं पिया हिंद सिंध जो वली शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे दरगाह ते असां मौजूदु आहियूं। हीअ माण्हुनि जो असां तव्हांखे रुझान ॾेखारियूं पिया। तमामु ज़बरदस्त ईद जे शो खे डिले करे रहिया आहिनि। हीअ गाज़ी जो निशान आहे जेको चांदी ते ठहियलु आहे, जेको 200 फुट जो आहे। 200 फुट जी बैरक आहे। हीअ सॼो चांदी जो ठहियलु आहे। दरगाह जे आम्हूं साम्हूं आहे। तमामु ज़बरदस्त आहे। हीअ गाज़ी जो निशान आहे। हिनखे जीअं ठहिरायो उनजी तख़्ती लॻी पई आहे। चांदी जो सॼो अलम पाक ठाहियो पिया। हीअ साम्हूं साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह आहे। माण्हू ईद खे इंजॉय कनि पिया। तमामु ज़बरदस्त जोश ऐं ख़ुरोश सां ईद जे ॾींहं खे अॼु मल्हायो पियो वञे। असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई दरगाह जो ही अंगण आहे, छो जो अंदरि तमामु घणी रश आहे ऐं लखनि जे तइदाद में माण्हू आहिनि। हेठि ग्राउंड सभु भरिया पिया आहिनि। शाह जो बारक भरियो पियो आहे माण्हुनि सां ऐं दरगाह सॼो माण्हुनि सां भरियलु आहे ऐं तमामु घणी रश आहे। तंहिं करे कोशिशि कयां थो तव्हांखे कुझु हिसा दरगाह जा लाइव ॾेखारियां। हिंद सिंध जो बरे सगीर जो वॾो बुज़ुर्ग हस्ती हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो ही अंगण आहे। हिते ज़ाइरीन वॾे जोश सां ईद खे इंजॉय करे रहिया आहिनि। साईं जे रोज़े जे अंगण में असीं अची विया आहियूं। हीअ साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह आहे। तमामु ज़बरदस्त भेज भिटाई शाह भिटाई सोनी नीलनि वारा। हीअ जेका हिन ते मथे ही सोनी नील ठही पिया, तव्हांखे ज़ूम करे ॾेखारियां थो। हीअ जेका नील आहे दरगाह ते चढ़ियल आहे, सॼी सोन जी आहे। साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते जेका नील चढ़ियल आहे, सॼी सोन जी नील चढ़ियल आहे, गोल्ड जी। भेज भिटाई शाह भिटाई सोनी नीलनि वारा साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह आहे, जेका असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। अॼु ईद जो पहिरियों ॾींहुं आहे, ईद उल फितर। माण्हू वॾे जोश सां ईद खे इंजॉय करे रहिया आहिनि। पूरी सिंध जा माण्हू कई अचनि था ऐं दरगाह ते अची लुत्फ़ अंदोज़ थियनि था। माण्हुनि में तमामु जोश ऐं ईद खे विलानी तरीक़े सां मल्हाए रहिया आहिनि। साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह आहे। अचो त कोशिशि कयां त तव्हांखे अंदरियूं ॾेख बि साईं जो आरामगाह ॾेखारियां।
अंदर इंटर थी रहे हैं दरगाह में। दरगाह जो अंदर देखा अस तक देखारी साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो तमाम ज़ायरीन के जान कोशिश कयूं तो तक अस देखारियूं। तमाम ज़बरदस्त साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो ये अंदर दरगाह जो देखा है। ये संदन आराम गाह है, ये आखिरी आराम गाह है। तमाम जजी रशा है तेजे करे असा कोशिश कयूं बात तक साईं जो आखिरी आराम गाह सही नमूने से देखारे सकूं। दरगाह जो अंदर देखा है असांजा जेके यूट्यूबर ऐं जेके असांजे सिंध नगर के ॾिसनि पिया तिन खे सभिनि दोस्तनि खे ॾे परॾे दोस्तनि खे ईद मुबारक। साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह जेका अंदर लाइव तव्हांखे असां ॾेखारियूं पिया। बेज भिटाई शाह भिटाई सोने नीलन वारा साईं जो दरगाह है। तमाम ज़बरदस्त है।